बी सेक्शन पुलिस खैरपुर पारा खंबे गुम करण बाद वकालत जे शागिर्द ते चोरीअ जो केस दाख़िल करे खेस जेल मोकिलियो वियो आहे। 5 ॾींहं अॻु रमीज़ साबिर गुमरोह खे बी सेक्शन पुलिस पारा खंबे गुम कयो वियो ऐं बाद में पुलिस चोरीअ जो केस दाख़िल करे खेस जेल मोकिले छॾियो आहे। जंहिंजे खिलाफ नौजवान जे वारसनि प्रेस क्लब खैरपुर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त रमीज़ साबिर गुमरोह LLB जो शागिर्द आहे, जंहिंखे 5 ॾींहं अॻु पुलिस खंबे गुम कयो ऐं बदतरीन तशद्दुद करण बाद चालान कयो वियो आहे। हुननि चयो त असां खिलाफ किथे बि का NC बि दाख़िल न आहे, पर पुलिस चवे थी त नौजवान चोरीअ में मुलविस आहे। बी सेक्शन पुलिस नाइंसाफ़ी कई आहे। हुननि DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे बी सेक्शन पुलिस जो चवणु आहे त असां कंहिंसां ज्यादती न कई आहे। मुंहिंजो पुटु साबिर अली उर्फ रमीज़ गुमरोह LLB फाइनल ईयर जो शागिर्द आहे, जंहिंजा पर्चा हलनि पिया 4 तारीख़ 5, 6, 11, 7, 11 जे शाम जो सूबेदार SHO ज़ुल्फ़कार कुरैशी बी सेक्शन वारो आयो त छोकिरो असांखे जेको आहे त माना थोरी जांच करणी आहे, असांखे छोकिरो ॾियो। असां ॾिनो ते खणी त साईं वठी वञो, जांच कयो वञे। ॿिए ॾींहुं असां साईं ॾे वियासीं। साईं चयो त छोकिरो त मां खणी कोन आयो आहियां, मञे बि कोन पियो छोकिरो। ठीकु आहे सर जी। उन खां पोइ वरी असां राति जो वियासीं त असांखे चई भला हीअं कयो, असां चयो त भला FIR का NC या को फ़रियादी चई कोई कोन्हे को, मां तव्हांखे फेवर थो ॾियणु चाहियां। फेवर मीन्स पुछा कई अथई, चई ₹1 जो। असां जॾहिं वॾी कोशिशि कईसीं त उन खां पोइ हुन छा कयो, हुन चोरी जी FIR कटे छॾी, जंहिंमें हुन गिरफ़्तारी ज़ाहिर न कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।